अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। काज़ी अहमद महबूब जुनू जी सकरण शुगर मिल जे यूनियन अगवानन हाजी इलियास मरी, माशूक चांडियो, दिलदार ज़रदारी, मोहम्मद जुमन डायरी ऐं ॿियनि अगवानी में पगारूं न मिलण ऐं नौकरियुनि मां नेकाली ॾियण ख़िलाफ़ सकरण शुगर मिल इंतज़ामिया ख़िलाफ़ प्रेस क्लब ॾाढो एहतजाज ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अगवाननि चयो त मिल इंतज़ामिया पारां असां यूनियन वारनि वर्करनि ऐं मज़दूरनि सां वॾियूं नाइंसाफ़ियूं ऐं ज़ियादतूं कयूं वयूं आहिनि। अरिड़हनि महीननि खां असांजी पगार बंदि आहे, असांजा बचा बुखूं काटे रहिया आहिनि। असां मिल इंतज़ामिया जे ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारियो, जंहिं ते असांखे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वियो आहे। मिल इंतज़ामिया जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ असां मुसलसिल अरिड़हनि महीननि खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर अफ़सोस केरु ॿुधण लाइ तयारु नाहे। असां सखर जे लेबर कोर्ट में केस कयो आहे, जज न हुजण करे अञा ताईं केस न हलियो आहे। हिननि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि। लेबर कोर्ट सखर में केस हलायो वञे, अरिड़हनि महीननि जूं रहियल पघारियूं ॾियारियूं वञनि ऐं नौकरियुनि ते असांखे बहाल कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़। साईं मोहम्मद इलियास मरी, जनरल सेक्रेटरी सखर शुगर मिल जो। मां सुप्रीम कोर्ट खे अपील थो कयां त असांखे 15 महीना थी विया आहिनि, बेरोज़गार थी घर वेठा आहियूं। असांखे सकन शुगर मिल इंतज़ामिया असां पंहिंजी मज़दूर जी हक़ घुरण जे लाइ असांखे ज़ालिम इंतज़ामिया बरतरफ़ करे वियो आहे, जंहिं ते असांजो केस सखर कोर्ट में हलंदड़ आहे, जंहिं अॼु ताईं जज कोन्हे जो असांजो केस हलाए। असां सुप्रीम कोर्ट खे, वज़ीर आज़म खे ऐं सिंध वज़ीर आला खे असां अपील था कयूं त बराए महिरबानी जज मुक़ररु कयो वञे, जीअं त असांजो केस हले, असांजी नौकरियुनि ते बहाल थिए। शुगर मिल असांखे 1.5 साल थी वियो त तुर्कमेनिस्तान मिल वारनि असांखे नौकरियुनि मां कढे छॾियो आहे बिला जवाज़। असां अपील था कयूं सुप्रीम कोर्ट खे ऐं चीफ आर्मी खे बराए महिरबानी करे इन मिल ते नोटिस वठियो वञे ऐं असांजो जेको आहे ड्यूटियुनि ते बहाल कयो वञे। सखर कोर्ट में जज कोन विहारनि था, 1.5 साल थी वियो। असां हर पेशी ते हर महीने खां पोइ वञूं था, असां किथां आहियूं एतिरो किरायो? असांजा बच्चा घर में बुखा पिया मरनि ऐं 200-300 रुपया किरायो किथां करे सखर कोर्ट में पेशी ते वञूं? बराए महिरबानी करे इन ते जज विहारियो वञे ऐं असांजो जेको मुतालबनि खे मञियो वञे, असांजूं पघारूं बि ॾियारियो वञे ऐं मिल खे 5 महीननि खां बंदि करे सभु मज़दूरनि खे बेरोज़गार करे वेठा। हमारी मांगे हमारे मुतालबे हमारे मुतालबे हमारी तनख्वाह हमारी तनख्वाह हमारी तनख्वाह हमारे मुतालबे। मुंहिंजो नालो इकबाल आहे, मां सेक्रेटरी आहियां सिंध शुगर मिल वर्कर्स फेडरेशन। ॻाल्हि इहा आहे त सकरन शुगर मिल जेका आहे वो फरियाल कालपुर जी आहे ऐं फरियाल कालपुर जेका आहे वो पीपुल्स पार्टी जी MP आहे ऐं पीपुल्स पार्टी जी अॻुवाणी जी आहे। पीपुल्स पार्टी चवे थी सॼो ॾींहुं 24 कलाक असांखे चवे थी त बाबा ये मज़दूर दोस्त पार्टी आहे, हारी दोस्त पार्टी आहे, पर हिन जे उबतड़ सकरन शुगर मिल में जेका यूनियन उहिदेदार आहिनि उन्हनि खे गैर क़ानूनी मिल मां कढे छॾे। मुतालबो था कयूं त फौरी तौर ते सखर लेबर कोर्ट में जेको जज मुक़ररु करे इन्हनि जी सुनवाई थिए ऐं इन्हनि खे नौकरियुनि ते बहाल कयो वञे ऐं इन्हनि जी जेका बि रहियल पघारूं आहिनि उहे फौरी ॾिनियूं वञनि।